दोस्तों अॼु की वीडियो में ॻाल्हि कंदासीं जलाल चांडे जे उन एल्बम जे बारे में जेको 1999 में रिलीज़ थियो। तमामु बहितरीनु एल्बम ऐं उन खां अलावा सूफ़ियाना कलाम बिल्कुलु ऐं इन्हनि कलामनि में हिकिड़े कलाम में जेको आहे जेके जाली पीर ऐं जाली मौलवी आहिनि जेके माना समाज में बिगाड़ पिया फैलाइनि उन्हनि खे बि जलाल चांडे पंहिंजे ॿोलनि में लताड़ियो आहे ऐं उन्हनि खे सिधे राट वठण जो रस्तो ॾेखारियो आहे जलाल चांडे। दोस्तों जलाल चांडियो ज़ाहिरी तरह सां त हिकु फ़नकार हुयो लेकिन अलाह लोक माण्हू हुयो। जलाल चांडे खे दिलि में ईमान जो जज़्बो हुयो दोस्तों। तंहिंजे करे जलाल चांडे जा पुराणा जेके बि तव्हां कलाम ॾिसंदो उहे तमामु बहितरीनु कलाम जलाल चांडे ॻाया, इस्लामी कलाम ॻाया ऐं जेको आहे सो सूफ़ियाना कलाम जलाल चांडे ॻाया। जलाल चांडे जा पुराणा एल्बम 1975 खां वठी 76, 77, 78, 79 ताईं जेके बि जेको आहे सो एल्बम रिलीज़ थिया उहे तमामु बहितरीनु एल्बम रिलीज़ थिया। ऐं जलाल चांडियो सिंध जो ईअं ई वॾो फ़नकार न बणियो। जलाल चांडे जा जेके कम थियल हुया, जलाल चांडे जूं जेके कलाम ऐं पंहिंजे मौसीक़ीअ सां महिनतूं थियल हुयूं, तॾहिं जलाल चांडे खे माण्हुनि हिकु मक़बूल फ़नकार जो दर्जो बि ॾिनो ऐं हिकु बब्बर शेर फ़नकार जो लक़ब बि ॾिनो जलाल चांडे खे। उहो इन जे करे ॾिनो जो जलाल चांडियो यकतारे चपड़ीअ जो बेताज बादशाह हुयो ऐं जलाल चांडियो सिंध जो बब्बर शेर फ़नकार हुयो। जलाल चांडे खे खोड़ सारा ताज सोना ताज बि इनाम तौरु पाराया विया ऐं जलाल चांडियो वॾो कारनामो पंहिंजे ज़िंदगीअ में इहो ॾसियो जो जलाल चांडियो सिंध ऐं पंजाब जो जेको वॾो मुक़ाबिलो थियो हुयो उन मुक़ाबले में जलाल चांडियो सुरखरू थी खटे करे ऐं सिंध जे लाइ सोनो ताज खटे आयो हो। जलाल चांडियो जेको सिंध ऐं वफ़ाक़ गवर्नमेंट सां गॾु इहो मुक़ाबिलो थियो हुयो जंहिंमें सियासी माण्हू हुया, समाजी माण्हू हुया ऐं आवाम जी तमामु घणी वॾी शिरकत हुई इन महफ़िल में। ऐं इन महफ़िल वॾो महफ़िल कयो हुयो लाहौर में जिन्हनि में हज़ारे माण्हू शरीक थिया हुया। सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं 4 सूबनि मां माण्हू उते इकट्ठे थी ऐं पंहिंजे मनपसंदीदा फ़नकार जा कलाम ॿुधण ईंदा हुया ऐं उन्हनि खे सपोर्ट करण जे लाइ उहे ईंदा हुया माण्हू। ऐं दोस्तों जलाल चांडियो सिंध जो जग मशहूरु फ़नकार हुयो। जलाल चांडियो सिंध हुयो, सिंध जलाल चांडियो हुयो। जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में यकतारो चपड़ी ऐं टोपी अजरख खे पूरी दुनिया में तमामु घणो मक़बूल कयो ऐं टोपी अजरख असांजे सिंध जी सक़ाफ़त आहे दोस्तों। उन खे पूरी दुनिया में मक़बूल करण वारो शख़्स जो हुयो त उहो जलाल चांडियो हुयो। इन जे करे जलाल चांडे खे मां क़ौमी फ़नकार करे छॾींदो आहियां ऐं कामरेड जो बि लक़ब ॾींदो आहियां। छाजे करे जो जलाल चांडे पंहिंजे सिंध जे सक़ाफ़तनि खे जेॾो उजागर कयो एॾो को शल को ॿियो को अहिड़ो माण्हू हुजे जंहिं टोपी अजरख खे एॾो मान ॾिनो हुजे ऐं एॾो प्रमोट कयो हुजे पूरी दुनिया में। सभ खां पहिरीं इहो कलाम तव्हां वीडियो जे शुरूआत में ॿुधो हूंदो। उमेदु आहे त तव्हांखे पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।